क्यों आया, जन्म जन्म में भिट क्यों आया, क्यों आया दर बदर, क्यों आया दर बदर। हाणे हिक प्यास अंदर में, हाणे हिक प्यास अंदर में, मोटा पंहिंजे घर। तू साहिब तू सुकरी, मां दर जो दास, दर जो इकदार। वत आयो आया रस्तो तू ॾेखार, हलण हुन रस्ते ते तू ही मूंखे सेखार। तो वत आयो आया रस्तो तू ॾेखार, हलण हुन रस्ते ते तू ही मूंखे सेखार। जबल झागे तो वत अचा, अची पकड़िया तुंहिंजा पेर, रात्या जागी ॻोढ़ा ॻारिया, रात्या जागी ॻोढ़ा ॻारिया। पहुचण में छो कयम दे, तू साहिब तू सुकरी, मां दर जो दास, दर जो इकदार। साईं साजन रूह जा राजन, साईं साजन रूह जा राजन। सुन प्यासीअ जी पुकार, सुन प्यासीअ जी पुकार। डोह मुंहिंजा सभु विसारे, डोह मुंहिंजा सभु विसारे। खोल दया का द्वार, खोल दया का द्वार, खोल दया का द्वार, खोल दया का द्वार। तू साहिब तू सुकरी, मां दर जो दास, दर जो इकदार। अंजलि असुल खां आणी न, उन खां छेक हिसाब। अंजलि असुल खां आणी न, उन खां छेक हिसाब। ज़हीफ़ वेचारी कुछ न जाने, ज़हीफ़ वेचारी कुछ न जाने। वेठी वहाए अखियुनि मां आप, तू साहिब तू सुकरी, मां दर जो दास, दर जो इकदास। या तुझो समूरो, या तुझो समूरो। अथम नबी का प्यास, तू
साहिब तू सुप्रीम, तू साहिब तू सुप्रीम, तू साहिब तू सुप्रीम। दादा 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 प्यारे दादा, हे कृपालु दादा आपका शुक्रिया, हे कृपालु दादा आपका शुक्रिया, हे दयालु दादा आपका शुक्रिया, हे दयालु दादा आपका शुक्रिया। सांझ सवेरे शुक्र शुक्र, आठों पहर शुक्र शुक्र, सांझ सवेरे शुक्र शुक्र, आठों पहर शुक्र शुक्र, पल 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 शुक्र शुक्र, पल 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 शुक्र शुक्र, बार बार प्रभु शुक्र शुक्र, बार बार प्रभु शुक्र शुक्र, शुक्रिया शुक्रिया आपका शुक्रिया, शुक्रिया शुक्रिया आपका शुक्रिया, हे कृपालु दादा आपका शुक्रिया। आपकी रहमतों का दादा शुक्र 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 शुक्र, आपकी रहमतों का दादा शुक्र 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 शुक्र, आपके एहसानों का शुक्र 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 शुक्र, प्रेम का पुष्प खिलाया भक्ति का भाव जगाया, प्रेम का पुष्प खिलाया भक्ति का भाव जगाया, ज्ञान का दीप जलाया ध्यान का पाठ पढ़ाया, ज्ञान का दीप जलाया ध्यान का पाठ पढ़ाया, खिल खिल गाए शुक्र शुक्र, हिल मिल बोले शुक्र शुक्र, खिल खिल गाए शुक्र शुक्र, हिल मिल बोले शुक्र शुक्र, श्वास श्वास से शुक्र शुक्र, श्वास श्वास से शुक्र शुक्र, प्राण प्राण से शुक्र शुक्र, प्राण प्राण से शुक्र शुक्र, शुक्रिया शुक्रिया आपका शुक्रिया, शुक्रिया शुक्रिया आपका शुक्रिया, हे कृपालु दादा आपका शुक्रिया। तुझसे जरा सा तूने सब कुछ दे दिया, मांगा था तुझसे जरा सा तूने
सब कुछ दे दिया, तूने क्या क्या न किया इस दास के लिए, तूने क्या क्या न किया इस दास के लिए, इस दास के लिए, इस दास के लिए, इस दास के लिए, इस दास के लिए। शुक्रिया शुक्रिया आपका, शुक्रिया 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 आपका, शुक्रिया। हे कृपालु दादा आपका शुक्रिया। दादा 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 प्यारे दादा, दादा 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 प्यारे दादा। कितनी कृपा तेरी, तेरी मेहरबानी, कितनी कृपा तेरी, तेरी मेहरबानी। कितना रहम तेरा, तेरी कदरदानी, कितना रहम तेरा, तेरी कदरदानी। दादा 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 प्यारे दादा, दादा 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 प्यारे दादा। कर याद तेरी भलाई, ये अखियाँ भर भर आई, कर याद तेरी भलाई, ये अखियाँ भर भर आई। रो रो के प्यारे दादा गाऊं तेरा शुक्रिया। दादा 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 प्यारे दादा। हे कृपालु दादा आपका शुक्रिया। हे दयालु दादा आपका शुक्रिया। आपका शुक्रिया, आपका शुक्रिया, आपका शुक्रिया। श्री सुखमनी साहिब अष्टपदी ऊणी पौड़ी छई। गुर की मत तू लेह इयाने, भगत बिना बहु डूबे स्याने, हर की भगत करो मन मीत, निर्मल होए तुम्हारो चीत, चरण कमल राखो मन मा, जन्म जन्म के किल बिख जाय, आप जपो अबरा नाम जपावो, सुनत कहत रहत गत पावो, सारभूत सत हर को नाम, सहज सुबाय नानक गुण गाओ, सारभूत सत हर को नाम, सहज सुभाय नानक गुण गाओ। गुरुअ जी सिख्या मंत्र तूं वठ ऐं इयाणा, भक्तीअ बिना ॿुॾी विया घणेई सियाणा, ऐं मित्र मुंहिंजा तूं मन में अंदर में हरीअ खे प्यार ॾे, त तुंहिंजो चित पवित्र थिए। प्रभुअ जा कवल चरण तूं मन अंदर रख, त नास थियनि तुंहिंजा जन्म जन्म जा पाप दुख। तूं पाण नाम जप ऐं ॿियनि खां बि नाम जपाए। नाम ॿुधण सां ऐं चवण सां, अभ्यास अमुल करण सां मुक्ति
पद तूं पाए। तत्रूप सत स्वरूप आहे नाम, सहज सुभाव सां हरि गुण गाए। सारभूत सत हर को नाम, सहज सुभाव नानक गुण गाओ। मन प्रबोध 29 का 32 ताईं। एक नाम जो जपी सो सो पावे प्रीतम रूप। नूरी गोबिंद गाए मना, कर निवास मंज ज्योत अनूप। मन जय माया मंज रख्यो, उनत विसार्यो राम नाम। नूरी गोबिंद गाए मना, भजन बिना सब कूरा काम। मोह माया जो अटक्यो आसो, मूर्ख अंधो बेकाम। नूरी गोबिंद गाए मना, जीवन में जप राम नाम। जन्म जन्म बेट क्यों आही, उत्तरी नायत तृष्णा प्यास। नूरी गोबिंद गाए मना, भगवान बिना न काई आस। नूरी गोबिंद गाए मना, भगवान बिना न काई आस। श्रीमद् भगवत गीता अध्याय 12 श्लोक 13। श्रीमद् भगवत गीता अध्याय 12 श्लोक 13। वैर भाव खां जो रहे थो परे, ऐं सभिनी जो मित्र। अभिमान ममता बिना खिम्यावान, दयालु रहे जो सदा संतोषी। ऐं सुख में ऐं दुख में आहे जो समान, यतन में रतन जो रहे थो पके निश्चवारो। मन बुद्धि मुँह में जो अर्पण करे, सोई भक्त में जो प्यारो। सोई भक्त में जो प्यारो। जिजे की न कहीं खान कहीं खेत जारे, ऐं चिंता खुशी का न्यारो। हसद नाहि जंहिंखे न की क्रोध को, सोई भक्त मुंहिंजो प्यारो। सोई भक्त मुंहिंजो प्यारो। इच्छा रहित जो पवित्र चतुर जो, ऐं चिंता बिना जो करे थो सुधारो। फल जी इच्छा सब पिछी जो करे, सोई भक्त मुंहिंजो प्यारो। सोई भक्त मुंहिंजो प्यारो। बिना हर्ष ऐं द्वेष, त्यागे थो जो भलो ऐं बुरो। चिंता रहित जो न उमेदूं अॾे, सोई भक्त मुंहिंजो प्यारो। सोई भक्त मुंहिंजो प्यारो। शत्रु मित्र ऐं मान अपमान, थधि गर्मी ऐं सुख दुख सभिनी में समाभाव रखे थो। रहे राज़ी सभ ते, निंदा स्तुतिअ में साॻीअ रीत हले थो। धन नज़र मिल्कत बिना, ऐं शांति को अस्थिर चित्त वारो। सब्र में रहे जो, सोई भक्त मुंहिंजो प्यारो।
सब्र में रहे जो सोई भक्त में जो प्यारो। अमृत रूपी ज्ञान अमल में जो आने सची अश्रद्धा वारो। वछे शरण में जी सोई भक्त में जो प्यारो। सोई भक्त में जो प्यारो। अमृत रूपी ज्ञान अमल में जो आने सची अश्रद्धा वारो। वछे शरण में जी सोई भक्त में जो प्यारो। सोई भक्त में जो प्यारो। ओम तत्सत। ये श्रीमद् भगवत गीता उपनिषद ब्रह्म विद्या योग शास्त्र जो श्री कृष्ण संवाद जो भक्ति योग वारो 12 अध्याय पूरो थयो। गुरुदेव दयालु कर्या आरती। गुरुदेव दयालु कर्या आरती। हाकते नादे कद मन पाती। गुरुदेव दयालु कर्या आरती। बबूतते नादर आहि दया। मोरी बीमार किया है दवा। गुरुदेव दयालु कर्या आरती। खाली हथन में झरिया उठाली। सन्मुख तिन जे आवत सुआली। विहन हार्या अखर्यो आल्यो। दर्शन पाकर थियन निराल्यो। गुरुदेव दयालु कर्या आरती। पुष्पन माला पिरत से चार्या। एक नाम सजन दे प्यास पुकारया। सिक में औडियरो बार्या। ध्यान जो वटरो उन में उतार्या। गुरुदेव दयालु कर्या आरती। बेल तउन में शरदा जो देखो। बाज जी बाणी में जो निमाणो पखो। मुर्शिद मंदिर वर वर उचार्या। सूरत सजना दिया संभार्या। गुरुदेव दयालु कर्या आरती। महरज मंत्र में सुरत खिचार्या। अंदर जोले आत्म बोले बैठी निहार। निहार निहार पिया अमृत प्याली। नूरी ने माणी सदा सकंदर सुआली। गुरुदेव दयालु कर्या आरती। गुरुदेव दयालु कर्या आरती। गुरुदेव दयालु कर्या आरती। श्री नूरी ग्रंथ पेज 885। जोगियड़ा जोगियड़ा जोगियड़ा। जिय जा जियारा। ओ ताकुन में आया पाण ही पधार्या। अखियुन में आ जादू कुर्ब करे काबू। सजन सेत साकू पाण ही पधार्या। हुब में हाकारा नीह में न्यारा। सिरजा सरदारा पाण ही पधार्या। सूरत सितारा उथारे आवाज़ड़ा। रूह जा रुआरा पाण ही पधार्या। नेण ही निमाणा नचन था। अजब में अचन था पाण ही पधार्या। रोई रात गुज़ारियां हंजू वेठी हारियां। राणल निहारियां पाण ही पधार्या। बिजलियूं तिखियूं से आऊं कींड मारियां। नूरी पुष्प चाड़ियां पाण ही पधार्या।
गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरः। 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 गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। 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 गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरः। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुदेव गुरु नमः शिवाय। गुरुदेव गुरु नमः शिवाय। गुरुदेव गुरु नमः शिवाय। नमः शिवाय नमः शिवाय शिव। नमः शिवाय नमः शिवाय शिव। नमः शिवाय
सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। ये हमारे हिरेन साहब हैं।
आप सोचते होंगे कि ये कितने दयालु और भले इंसान है। जी हाँ, वैसे तो ये है ही भले इंसान, लेकिन 6 महीने पहले तक ये हाल नहीं था। शर्मा, मेरे अपॉइंटमेंट्स क्या क्या हैं? सर आज 9 बजे आर्किटेक्ट्स आने वाले हैं, फिर 10 बजे जनशक्ति मंच। जनशक्ति मंच? कौन है वो? सर मैम had told them to meet you for donation. What? डोनेशन? रत्ती भर की अक्ल नहीं है तुम्हें शर्मा? कोई भी मुंह उठाकर आ जाएगा चंदा मांगने और मैं उनसे मिलता फिरूं? क्या मेरे पैसे पेड़ पर उगते हैं क्या बेवकूफ? कोई जरूरत नहीं है इन्हें मिलने की, भगाओ उन्हें। सर मैं कहा था इसलिए। चाहे कोई भी कहे, we are here to do business. हेलो, क्या है राहुल? कितनी बार मैंने कहा है नो फोन कॉल्स ड्यूरिंग बिजनेस आवर्स। तुम्हें जाना है तो तुम जाओ, वापस कॉल मत करना। जी सर सॉरी, आज अंबानी का फंक्शन है। What function? Which function? You tell them I will only go if they offer me a VIP seat, that too in the front row. जी सर, मैं अभी देखता हूँ सर, मैं अभी देखता हूँ। और वो आर्किटेक्ट्स क्यों नहीं आ रहे हैं? शर्मा। जी सर, मैं अभी देखता हूँ सर। क्या तुम देखता हूं? उनसे कहिए टाइम पे नहीं आ सकते तो ना आए तो भी चलेगा। आई हैव अ मीटिंग टू गो टू। यूजलेस पीपल, टाइम की परवाह नहीं है तो बिजनेस क्यों करते हैं? हटाओ ये तुम्हारा कचरे का दुकान। अरे अब गाड़ी क्यों रोक दी बेवकूफ? लगता है खराब हो गई है, अभी देखता हूँ। अब क्या खराब हो गया? देख रहा हूँ साहब जी। जल्दी जल्दी बनाओ। हाँ जी। कितना टाइम वेस्ट हो रहा है मेरा। रुको। लगता है इनकी कार भी खराब हो गई। लेकिन ये उस छोटे गाड़ीवान के पास क्यों जा रहा है?
साहब आप तो भगवान हैं। नहीं प्यारे, मैं तो इंसान ही हूं। उल्टा ऊपर वाले ने ये इंसान का शरीर इसलिए दिया ताकि दूसरों के काम आ सके। मैं अनाड़ी ये सब नहीं जानता प्रभु। इतना बोझ खींच के मैं तो थक गया था। मैंने भगवान से मदद मांगी और आप आ गए। भगवान तुम्हारी हर मुराद पूरी करे ताकि तुम भी दूसरों की मदद कर सको। Can I help you, brother? नहीं नहीं, बस हो ही गया। थैंक यू। God bless you. अजीब आदमी है, अपनी गाड़ी से उतरकर भरी दोपहर में कचरे के ठेले को धक्का लगा रहा है। और कुछ नहीं, अपना टाइम वेस्ट कर रहा है। Did you say something, brother? नहीं, मैं सिर्फ सोच रहा था कि इस जमाने में जहां वक्त का मतलब पैसा है, आपने उस छोटे गाड़ीवान की मदद की। कुछ अजीब नहीं है? आप कोई बड़े बिजनेसमैन मालूम होते हो, लेकिन मैं नहीं हूं। मैं तो सिर्फ इतना जानता हूं कि तूफानों में पेड़ टूट जाते हैं, लेकिन घास को कुछ नहीं होता क्योंकि वो फ्लेक्सिबल होती है। उसके झुकने की क्षमता ही उसे बचा लेती है। इसी तरह अगर हर इंसान हमेशा फ्लेक्सिबल रहे तो जिंदगी की बड़ी से बड़ी परेशानी आसानी से हल हो सकती है ना? इस तरह हस्ती पे अपनी क्यों हुआ मगरूर है? इस तरह हस्ती पे अपनी क्यों हुआ मगरूर है? मिटना है एक दिन सभी को, बस यही दस्तूर है। मिटना है एक दिन सभी को, बस यही दस्तूर है। उसकी मर्जी के बिना पत्ता कोई हिलता नहीं। उसकी मर्जी के बिना पत्ता कोई हिलता नहीं। बिन गुरु की उंगलियों के रब का दर मिलता नहीं। हाँ, रब का दर मिलता नहीं। रब का दर मिलता नहीं। दादाजी की हर एक बात मेरे लिए है नया। जीवन की हर उलझन का उसमें है जवाब, उसमें है जवाब। दादाजी की हर एक बात मेरे लिए है नया। जीवन की हर उलझन का उसमें है। सब्जी चलें? सब्जी चले, गाड़ी ठीक होगी। हाँ चलो। बस एक वो दिन था और एक आज का दिन है। साडे साहब जी बदल ही गए। मैं तो कहता हूँ ये गाय बन गए। दादा के शब्दों ने बिल्कुल जादू सा कर दिया है सब्जी पर।
हरे कृष्णा दादा श्याम, हरे कृष्णा राम 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 दादा श्याम, दादा श्याम दादा श्याम दादा श्याम दादा श्याम, दादा श्याम दादा श्याम दादा श्याम दादा श्याम, हरे कृष्णा राम 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 दादा श्याम। प्यारे सत्संगियो, एक नंढड़ी ॻाल्हि, एक छोकिरीअ जी, इन छोकिरीअ जी माता पंहिंजे बालक खे ॾाढो भाए। इहा माता छोकिरीअ जी पंहिंजे धीउ खे भाए, धीउ बि पंहिंजे माता खे भाए। जन्मदिन अचे थो, उन जन्मदिन बालकी हिकु शहर में आहे त माता ॿिए नगर में आहे, ऐं हीअ बालकी पंहिंजे माता खे हिकु सुंदर शइ मोकिले थी। जन्मदिन जी सूखड़ी करे माता खे हिकु सुंदर वेसल, चांदीअ जो बर्तन मोकिले थी। पंहिंजे धीउ खे माता लिखे थी हिन तरह, चवे थी, मुंहिंजी प्यारी बालकी, इहे सूखड़ियूं मूंखे न खपनि। सुंदर वेसल्स मूंखे तूं मोकिले रही आहीं, पर इहे मूंखे खपनि कीन। मुंहिंजी प्यारी बालकी, मूंखे इहे खपनि कीन। मूंखे खपी तूं, मुंहिंजी बालकी, मूंखे खपी तूं। मूंखां छो परे थी रही आहीं? मूंखे तूं खपी, मूंखे तूं खपी। ऐं मां ईअं पियो सम्झां त अॼोके ॾींहुं मुंहिंजो साईं हिक हिक खे चवे थो, प्यारा बालक, प्यारी बालकी, मूंखे तूं खपी। अमी अॼोके ॾींहुं ख़ुशियूं मनायो था। अॼोके ॾींहुं अमी साईंअ खे यादि करियो था, सुंदर शयूं दान में ॾियो था। पैसो पदार्थ तव्हीं दुखियनि वास्ते ॾियो था, अव्हांखे मुबारक। पर साईं चवे थो हिक हिक खे, असां मां हिक हिक बालक, हिक हिक बालकीअ खे साईं चवे थो, प्यारा, प्यारी, मूंखे खपी तूं, मूंखे खपी तूं। तंहिंजो मतिलबु छा आहे? साईं चवे थो हिक हिक खे, मूंखे तुंहिंजी दिलि खपे,
साईं खे खपे दिलि, साईं खे खपे हिक हिक जी दिलि। सा दिलि कीअं ॾिजे, साईं खे दिलि कीअं ॾिजे, जॾहिं अंदर मां अभिमान कपियूं, ख़ुदी कपियूं, ख़ुदी जो कपे थो अंदर मां, सोई ॾे थो ख़ुदा खे, जेकी ख़ुदा घुरे थो साईं घुरे थो, साईं घुरे थो दिलि। ऐं अॼु जो पैगाम जो मां तव्हांजे चरणनि में रखणु थो चाहियां सो हीउ पैगाम आहे। This simple message, this little message, this humble message, this message of a broken one, हीउ नंढड़ो सनेहो पैगाम अवां मां हिक हिक खे ॾियणु थो चाहियां। मुंहिंजा बालक, मुंहिंजी बालकी, मुंहिंजो भाउ, मुंहिंजी भेण, साईं खे ॾे तूं पंहिंजी दिलि, पंहिंजी दिलि ॾे, पंहिंजी दिलि ॾे। तंहिं करे ख़ुदीअ खां परे रह। असांजो सत्संग छा नथी पवे, कहिड़ी न नई रौनक मिली वञे न सत्संग खे, नई सूरत नई मूरत में ही सत्संग छिमके। जेकॾहिं असां मां हिकु हिकु पंहिंजी ख़ुदी फिटी करे, ख़ुदी फिटी करे ऐं मां छॾे एक संगत, एक सत्संग जो सचो सेवक, सची सेविका थे। ओम ब्रह्म कृपा ही केवलम, कृष्ण कृपा ही केवलम, गुरु कृपा ही केवलम। ओम शांति शांति शांति। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, गुरुदेव जे कमल कदमनि में सिर झुकायां थो। तव्हां सभिनि प्यारनि वास्ते आसीस पिना थो। तव्हां सभिनि जे, तव्हां मां हिक हिक जे चरणनि में सिर झुकायां थो। हिन तव्हांजे दास वास्ते दुआ पिना थो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हिकु प्यारे दादा साधुआ साईं जो पुस्तक आहे जंहिंजा ओपनिंग लाइन्स, पहिरियां अखर जंहिं पुस्तक में ही आहिनि। कहिड़ा न सुंदर शब्द। प्यारो दादा चवे थो, God does not ask whether you have learned Sanskrit or Latin or Greek or Hebrew. God will ask whether you have studied the word of letters for L-O-V-E. God will ask whether you have grown in the spirit of meditation, of beauty, of love. कहिड़ा न सुंदर वचन। प्यारो दादा चवे थो, जॾहिं असीं पंहिंजो सफ़र पूरो करे हलंदासीं, प्यारो प्रभु असां खां कोन पुछंदो त तो केॾी विद्या हासिल कई,
तूं संस्कृत पढ़े या न त संस्कृत ॿोली उहा ॿोली जंहिं ॿोलीअ में श्री कृष्ण अची पंहिंजी सिख्या ॾिनी। पर प्रभु कोन पुछंदो त तूं संस्कृत सिखे या न, लैटिन सिखे या न। लैटिन में बाइबल जा अर्लीस्ट एडिशन्स लैटिन में हुआ। लैटिन सिखे या न, ग्रीक सिखे या न, हीब्रू ॿोली सिखे या न। प्रभु पुछंदो त तो उन अखर जो अभ्यास कयो, चइनि लफ़्ज़नि जो अखर LOVE, जंहिंखे असीं सिंधीअ में जेकर चऊं पे ये अलफ रे, प्यार। तो प्यार जो कुछ अभ्यास कयो या न। God will ask, have you grown in the spirit of meditation? तूं ध्यान जे शक्तिअ में वधे या न। ब्यूटी, सुंदरता एंड लव, प्यार, प्रेम, इन विजन में, इन दर्शन में तूं वधे या न। प्रभु कोन पुछंदो त तो केॾियूं डिग्रियूं हासिल कयूं, तूं कहिड़नि कॉलेजनि ऐं कहिड़नि यूनिवर्सिटीज़ में पढ़े। प्रभु कोन पुछंदो त तो केॾा लख ऐं करोड़ कठा कया, तो कहिड़ो पोज़ीशन एंजॉय कयो। इहे सभु ॻाल्हियूं बिनस आहिनि। प्रभु फ़क़ति पुछंदो त तूं प्यार जे शक्तिअ में, प्यार जे बल में, मोहबत जे ताक़त में केतिरो वधी आयो आहीं मुंहिंजा बालक। मूं वटां तूं वें, तो पृथ्वीअ ते वञी पंहिंजा केतिरा ॾींहं घारिया। इन्हनि ॾींहंनि में तो प्यार जी शक्ति, मोहबत जो बल केतिरो हासिल कियो आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो भेनरूं, संतनि जी त इहा सिख्या आहे न। प्रभु न पूछे जात पात, प्रभु त पूछे प्रेम की बात, प्रेम की बात। इन करे छल रोज़ रोज़ जतन करियूं, प्रेम में वधंदा रहूं, प्यार में वधंदा रहूं। असां मां केतिरा त अची चाऊंठ ते पहुता आहियूं, अलाए केॾी महिल सॾु थिए, पोइ असीं प्यार में वधिया आहियूं या न। असां मेठाज में वधिया आहियूं या न। असीं हिक ॿिए सां मिठो ॻाल्हायूं था या न। असीं हिक ॿिए जी प्रेम में, मोहबत में शेवा कयूं था या न। असीं दुखी दिलियुनि खे आथत ॾियूं था या न। जे न त प्रभु चवंदो तुंहिंजो वञणु अजायो। पृथ्वीअ ते तूं वें, मूं तोखे दुर्लभ जनम, मानिक जनम ॾिनो, इहो सॼो जनम तो व्यर्थ विञायो। केॾियूं बि डिग्रियूं मां हासिल करियां, केॾा बि पैसा मां कठा करियां, केॾियूं बि धर्मशालाऊं, केॾा बि मंदर मां ठारायां, पर जेकॾहिं मुंहिंजे दिलि अंदरि प्रेम, प्यार न जाॻियो आहे त मुंहिंजो हिते अचणु निष्फल थिए थो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, बेशक ॿियूं ॻाल्हियूं तव्हांखे करणियूं पवनि थियूं। तव्हीं गृहस्थ आश्रम में आहियो, तव्हांखे पंहिंजे कुटुंब जे भातियुनि जी संभाल लहणी पवे थी, पैसा तव्हांखे कमाइणा पवनि था, ॿियूं ॻाल्हियूं तव्हांखे करणियूं पवनि थियूं। पर तंहिंसां गॾु हीअ ॻाल्हि न विसारियो, द वन नीडफुल वर्क, जंहिं कम वास्ते असीं हिते न पृथ्वीअ ते आया आहियूं, उहो कमु शल न विसारियूं। रोज़ रोज़ थोरो की घणो, फुरो फुरो करे, टेपो टेपो करे वञूं प्यार में वधंदा, प्यार में वधंदा, प्यार में वधंदा। कॾहिं असां इहा प्रार्थना कई आहे प्रभु खे, प्रभु मूंखे प्यार ॾे, मूंखे मोहबत ॾे। असां ॿियूं घणेई ॻाल्हियूं प्रभु खां घुरियूं आहिनि। असां प्रभु खां नाठी घुरिया आहिनि, असां प्रभु खां पुट ऐं पोटा घुरिया आहिनि। धीअूं विरले को घुरंदो आहे। हिकु भेण मूंखे गॾी, पोइ शी वॉज इन द फैमिली वे, पोइ मूंखे चयईं मूंखे हिकु ई आसीस खपे, मूंखे बालक ई खपे, मूंखे बालक न खपे। अहिड़ियूं भेनरूं तमामु थोरियूं, पर असां घणेई ॻाल्हियूं प्यारे प्रभुअ खां घुरियूं आहिनि। प्रेम असां कॾहिं घुरियो आहे या न। एवरी गुड थिंग कम्स एज अ गिफ्ट फ्रॉम गॉड। प्यार बि असांखे मिलंदो प्रभुअ वटां बख़्शिश थी, पर इन लाइ ज़रूरी आहे त असीं घुरंदा करियूं। खड़ी हूं, खड़ी हूं, खड़ी हूं तेरे द्वार, भिखारन को दीजे सिर्फ अपना प्यार। उहो प्यार, इहा भक्ति, कमल चरणनि वास्ते भक्ति, प्योर लव एंड डिवोशन फॉर द लोटस फीट ऑफ द लॉर्ड, इहो असां कॾहिं प्रभुअ खां घुरियो आहे या न।
केतिरा शाहूकार ईअं चवंदा आहिनि, मूं ॿुधो आहे खेनि, केतिरा शाहूकार, केतिरा अमलदार, केतिरा जिन खे अख़्तियारी ऐं उहिदो आहे, चवंदा आहिनि असीं प्रभुअ खे बि ख़रीद करे सघूं था। न मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, प्रभु इन्हनि ॻाल्हियुनि सां ख़रीद नथो थी सघे। इहे ॿाहिरियूं ॻाल्हियूं बिनस आहिनि, इन्हनि खे का बि वैल्यू, प्रभुअ जे नज़र में का बि इन्हनि खे वैल्यू कोन्हे। प्रभु ख़रीद थिए थो छो की न, पर उन हृदय, उहो हृदो प्रभुअ खे ख़रीद करे सघे थो जो निवृत में वञी प्यारे प्रभुअ जे अॻियां बीहे थो ऐं प्यारे प्रभुअ खे प्यार करे थो, सिक में प्रभुअ खे पुकारे थो, उकीर में, अंदर जे इश्क में, प्रभु मां हींअर तोखां सवाइ नथो जी सघां, मूंखे ॿियो कुझु खपे की न, मूंखे त खपी हिकु तूं ई तूं, हिकु तूं ई तूं। I need nothing besides thee, O Lord. Neither pleasures nor possessions nor power do I need. I need thee and thee alone. जंहिंजे हृदय जे उन्हाईअ मंझां इहा पुकारो थिए थी, प्रभु पाण जंहिंखे वेदन बेअंत करे छॾियो आहे, उहो बेअंत पाण उन हृदय में अचे थो, जंहिं हृदय में प्रभु वास्ते प्यास आहे, सिक आहे, उकीर आहे, मोहब्बत आहे, इश्क आहे, जंहिंजे दिल अंदर ख़ाल आहे। There is an emptiness. We have to create that emptiness in the heart within, that vacuum. Nature abhors vacuum. ईअं आहे न हिकिड़ो साइंस जो कानून, तीअं प्रभु बि वैक्यूम नथो पाण अची थो फिल करे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ऐं प्यार ऐं निवृत ॿई गॾु था वञनि। They are but the two sides of the same coin. इन करे तव्हीं प्यारे दादा साधू वासवाणी जे राइटिंग्स में ॾिसंदा, जिते जिते लव वर्ड आहे उते ह्यूमिलिटी उन सां गॾु ज़रूरु हूंदी। ह्यूमिलिटी एंड लव, the two go together. They are but the two sides of the same coin. जिते प्यार उते निवृत, जिते निवृत उते प्यार। ॾाढी मिठी ॻाल्हि जो ज़िक्र कयल आहे महाभारत में। जॾहिं पांडव लड़ाई खटनि था, पोइ पांडव ॾाढो डिप्रेस थी वञनि था, मलूल थी वञनि था, वीचार कनि था त हिन जंग में केतिरनि जो कोस थियो, केतिरियूं भेनरूं विधवाऊं थियूं, केतिरा बालक ऐं बालकियूं अनाथ थिया। उन जो वीचार करे ही डिप्रेस थी वञनि था। इन पाप जो भार असांजी दिलुनि तां कीअं धोपबो, कीअं धोपबो, मलूल थी वञनि था। पोइ खेनि सलाह मिले थी त जेकॾहिं तव्हीं अश्वमेध यज्ञ करियो, अश्वमेध यज्ञ जो फल इहो निकिरंदो जो तव्हांजे पाप जो बोझो जेको तव्हीं सम्झो था तव्हां ते आहे, उहो पाण ई दूर थी वेंदो। ही चवंदासीं अश्वमेध यज्ञ कंदासीं। अश्वमेध यज्ञ में जेके बि अश्वमेध यज्ञ कंदा आहिनि तिन खे तपस्या जी ज़िंदगी रहणी पवंदी आहे। यज्ञ कंदा आहिनि पर तंहिंसां गॾु तपस्या ऐं तंहिंसां गॾु दान, ॾींहुं राति दान पियो हलंदो आहे, पियो हलंदो आहे। अश्वमेध यज्ञ में घोड़ो निकिरंदो आहे, पोइ घोड़ो हिकु मुल्क मां ॿिए मुल्क में, टिएं मुल्क में, चोथे मुल्क में वेंदो आहे। जेकॾहिं उन घोड़े खे केरु चैलेंज न कंदो आहे त ईअं सम्झिबो आहे त उहो मुल्क जिन जो घोड़ो आहे तिन जे अॻियां सरेंडर करे थो। सॼे भारत मां घोड़ो घुमी अचे थो। अश्वमेध यज्ञ में पांडवनि जो घोड़ो घुमी अचे थो, को बि खेनि चैलेंज नथो करे, मोटी अचे थो। वॾा दान पुण्य थियनि था। जेके बि साधू, जेके बि संत, जेके प्रभुअ जा प्यारा आहिनि, तिन खे पंहिंजनि हथनि सां ही पांडव जे राजाऊं हुआ, पंहिंजनि हथनि सां नौकरनि वांगुरु उन्हनि जे अॻियां बीह उन्हनि खे खाराइनि था, उन्हनि खे वस्त्र दान ॾियनि था, उन्हनि खे गायूं जे सिजायल आहिनि उहे हिननि खे ॾियनि था। केॾा दान पुण्य कनि था। कृष्ण खां पुछनि था, कृष्ण पोइ असांखे कीअं परूर पवे त असांजो यज्ञ सफल थियो आहे? असांखे कीअं परूर पवे त असांजो यज्ञ प्रभुअ जे कमल चरणनि में क़बूल पियो आहे? तॾहिं श्री कृष्ण खेनि चवे थो त अश्वमेध यज्ञ जॾहिं सफल थींदो आहे
तॾहिं आसमान में वॾो घिंड वॼंदो आहे। इन घिंड जो आवाज़ तव्हीं ॿुधंदा तॾहिं तव्हीं सम्झिजो त तव्हांजो यज्ञ सफल थियो आहे। हिननि केॾा दान ॾिना, तपस्या जी ज़िंदगी रहिया, यज्ञ जा सभु कानून हिननि पालिया, पर घिंड त लॻो ई कोन्हे, घिंड त लॻो ई कोन्हे। तॾहिं अचनि था वरी श्री कृष्ण वटि, कृष्ण असां सभु कुझु कयो जेकी शास्त्रनि में लिखियलु आहे, whatever has been prescribed by the sacred books, असां उहो कयो, पर तंहिं हूंदे बि घिंड असां कीअं न ॿुधो, घिंड कोन लॻो आहे। तॾहिं श्री कृष्ण खेनि चवे थो त ज़रूरु को साधु हूंदो, को संत हूंदो, को प्रभुअ जो प्यारो हूंदो जंहिंजी तव्हां शेवा न कई आहे। जॾहिं तव्हीं उन जी शेवा पूरे भाव में वञी कंदा तॾहिं तव्हांजो अश्वमेध यज्ञ सफल थींदो ऐं तव्हीं घिंड जो आवाज़ ॿुधंदा। तलाश में निकिरनि था, जंहिं वटि वञनि चवनि असीं तव्हां वटां थी विया आहियूं, तव्हां वटां भोजन करे विया आहियूं, तव्हां असांखे हेतिरियूं भेटाऊं ॾिनियूं, तव्हां असांजी हेॾी शेवा कई। खेनि को बि अहिड़ो साधु संत प्रभुअ जो प्यारो नथो मिले जंहिंजी शेवा हिननि न कई हुजे। वरी कृष्ण वटि अचनि था, कृष्ण असां त ॾाढी पुछा कई आहे, असीं जिते किथे विया आहियूं, कुंड कुर्छ में विया आहियूं, पर असांखे त को मिले ई नथो जंहिंजी शेवा असां न कई हुजे। तॾहिं कृष्ण शांत में वञे थो, पंहिंजे अद्भुत शक्तिअ द्वारा हिननि खे ॿुधाए थो, खेसि ख़बर पवे थी, खेसि परूर पवे थी त हिकु संत आहे, हिकु साधु आहे, सचो साधु, पर जो घटि ज़ात जो आहे, उनखे पांडवनि कोठियो की न। ही फ़क़ति जेके ब्राह्मण साधु हुआ, संत हुआ, सतपुरख हुआ, तिन खे हिननि निमंत्रण मोकिलिया, उहे हिननि वटि आया, उन्हनि जी हिननि शेवा कई। पर छो त ही घटि ज़ात वारो हो, हिननि जो ध्यानु उन पासे वियो ई की न। तॾहिं श्री कृष्ण खेनि ॿुधाए थो त हिन खे तव्हां की न कोठियो आहे, हिन खे जॾहिं तव्हीं कोठींदा ऐं हिन खे तव्हीं राज़ी कंदा, हिन जी शेवा कंदा, पोइ तव्हांजो सफल थींदो यज्ञ ऐं तव्हीं घिंड जो आवाज़ ॿुधंदा। अचनि था, चवनि था ही वरी बि घटि ज़ात वारो आहे, असीं पाण छो हिन खे कोठण वञूं। ॾिसो केॾो बि निमाणो इंसानु आहे, पर इहो सूक्ष्म अभिमान रहिजी थो वञे। असीं केॾा बि निमाणा थियूं था, सूक्ष्म अभिमान रहिजी थो वञे। सूक्ष्म अभिमान फ़क़ति असांजो गुरु कपे सघे थो, असीं नथा पाण करे कपे सघूं। बिकॉज़ इट इज़ देयर इन द सबकॉन्शियस एंड वी कैन नॉट रीच द सबकॉन्शियस। पोइ ही चवनि था घटि ज़ात वारो आहे, खणी था वज़ीरनि खे मोकिलियूं, उहे हिन खे वठी अचनि। वज़ीर अचनि था, साधुअ जे अॻियां अची नमस्कार कनि था, संदसि अॻियां इज़त में बीहनि था ऐं खेसि चवनि था साईं कृपा करे तव्हीं हलो, पांडवनि तव्हांखे कोठियो आहे, तव्हांखे सॾियो आहे, तव्हीं जेकर महिलात में हली भोजन वरतायो ऐं पांडव चाहिनि था त तव्हांजी हू शेवा कनि। तॾहिं ही संत जंहिंखे परूर आहे त पांडवनि जे दिलि में सूक्ष्म अभिमान आहे, ही संत खेनि चवे थो त मां ख़ुशीअ सां हलंदुसि, पर मां भोजन उत वरताईंदो आहियां जित मूंखे भेटा ॾियनि। उहा भेटा कहिड़ी? 101 अश्वमेध यज्ञनि जो पुण्य। 101 अश्वमेध यज्ञनि जो जॾहिं पुण्य मूंखे अर्पण कंदा तॾहिं मां उन्हनि वटि वञी भोजन खाईंदुसि। वज़ीर अची पांडवनि खे ॿुधाइनि था, पांडव चवनि था असांजो हिकु ई अश्वमेध यज्ञ न सफल थियो आहे, असीं 101 यज्ञ किथां, उन्हनि जो फल कीअं असीं हिन खे अर्पण करे सघंदासीं, मुंझी पवनि था। पोइ मां तव्हांखे वरी वरी चवंदो आहियां न त असांजे भेनरुनि खे कॉमन सेंस वधीक थींदो अथव, भाउरनि खे एतिरो, भाउरनि खे कमाइण जो सेंस आहे, भेनरुनि खे कॉमन सेंस आहे। द्रौपदी अचे थी, चवे थी तव्हीं छो था मुंझो, मां थी हिन ॻाल्हि खे टैकल करियां। ॿिए ॾींहुं सुबुह जो उथी नदीअ में सनानु करे, साफ़ वस्त्र पहिरे, रथ में चढ़े अचे थी, साधुअ जे आश्रम खां थोरो परे पंहिंजे रथ मां लहे थी, पंधु करे साधु वटि अचे थी, अची संदसि चरणनि में नमस्कार करे थी, प्रणाम करे थी ऐं खेसि चवे थी कृपा करे तव्हीं हलो,
मां रथ खणी आई आहियां, तव्हीं जेकर मूंसां गॾु हलो, हली महिलात में भोजन करियो। तॾहिं साधू चवेसि थो त मां हलंदुसि, तॾहिं मां भोजन तॾहिं कंदुसि जॾहिं मूंखे तव्हीं 101 अश्वमेध यज्ञनि जो फल अर्पण कंदा। द्रौपदी तॾहिं खेसि चवे थी, साईं इहा का वॾी ॻाल्हि की न आहे, बिल्कुलु सवली ॻाल्हि आहे। मूं हिकु महात्मा खे ईअं चवंदो ॿुधो त जेकॾहिं कंहिं संत, कंहिं साधूअ, कंहिं सचे प्रभुअ जे प्यारे वटि श्रद्धा में ऐं सिक में ऐं प्रेम में तव्हीं पंधु करे वञो था, तव्हांजो हिकु हिकु क़दम 100 अश्वमेध यज्ञनि जे बराबरि आहे। हाणे मां हिकु क़दम जो फल तव्हांखे ॾियां थी। मां त केतिरा ई क़दम खणी आई आहियां, मां हिकु क़दम जो त ख़ुशि थिए थो साधू, अचे थो महिलात में अचे थो। द्रौपदी पंहिंजनि हथनि सां 36 भोजन तयारु करे थी। 36 भोजन तयारु करे हिन संत जे अॻियां रखे थी। ऐं द्रौपदी रधण में ॾाढी होशियारु हुई। अलाए कीअं अहिड़ो सवादी खाधो ठाहींदी हुई जो रुगो हुन जे वीचार करण सां वात पानी थी वञे। रुगो वीचार करण सां अॻियां अचे त अलाए नदी वहंदी, पर वक़्तु वीचार करण सां। असांजूं भेनरूं रधींदियूं आहिनि, लंगर पंहिंजे हथनि सां तयारु कंदियूं आहिनि, पर कॾहिं कीअं कॾहिं कीअं, कॾहिं कहिड़ो कॾहिं कहिड़ो। ही द्रौपदी जेकी बि रधींदी उन में एॾो को सवादु हूंदो हो जो को बि रेज़िस्ट करे न सघंदो। 36 भोजन तयारु करे अची हिन संत जे अॻियां रखे थी। ही संत हिकु हिकु मां ज़रो खणी, सपज आहे न जो नालो, सपज संत जो नालो आहे सपज। सपज 36 भोजन मां ज़रो ज़रो खणी करमंडल में विझी पाणी विझी पंहिंजो खाई थो। द्रौपदी खे ॾाढो दुख थिए थो, दिलि जे अंदरि चवे थी मूं केॾे न प्यार में, केॾे न प्रेम में, केॾे न महिनत सां ही 36 भोजन तयारु कया, पर ईअं ई हिनखे सवाद जी ख़बर बि कोन पई। सभु गॾे खणी करमंडल में विझी पाणी विझी पंहिंजो, पर चई हिन जो कहिड़ो ॾोह, वरी बि घटि ज़ाति जो संत आहे, इहो न वीचार हिनखे आयो। हू खाई थियो पर घिंड की न लॻो। पोइ द्रौपदीअ परूर पाती त इहो मुंहिंजो सूक्ष्म अभिमान हो जो मूं इहो वीचार आंदो, इन करे शायदि घिंड न लॻो आहे। वरी उन संत खे वेनती करे राहे थी, वरी वञी 36 भोजन तयारु करे थी, वरी 36 भोजन खणी अची सिक में, प्रेम में, न्यूरत में, प्यार ऐं न्यूरत उन में अची हिन जे अॻियां रखे थी। ऐं वरी साधू खाए थो, खाई उथे थो, गुरड़ी करे थो ऐं घिंड लॻे थो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हींअर वाच बि घिंड आयो आहे, वक़्तु मुंहिंजो अची पूरो थियो आहे। तव्हांखे वधीक वक़्तु अरसाईंदुसि की न, पर इहे अखर जेकर असीं अॼु पाण सां खणी वञूं, प्रभु न पूछे ज़ात पात, प्रभु त पूछे प्रेम की बात। ऐं जिते प्रेम आहे उते न्यूरत आहे। परदा परे थियनि जे थी तूं निमाणो, हिक हिक में पियो चिमके उहो हिकु राणो। ईअं प्यारे दादा असांखे चयो न, जॾहिं असीं निमाणा थियूं था, हिक हिक में असीं कृष्ण खे पिया ॾिसूं। एंड अवर अपील इज टू दैट कृष्ण दैट इज विद इन एवरी वन। इन करे असीं केॾो न कृष्ण जे नज़दीक हलिया था अचूं। असीं ॾिसंदासीं, चवंदासीं जोधो आहे, ही किको आहे, ही पमो आहे। न न न न, ही फ़क़ति कृष्ण जो पर्दो आहे हिकिड़ो। ही फ़क़ति कृष्ण जो पर्दो आहे, अंदरि त कृष्ण वेठो आहे न। जॾहिं इहो दर्शन असांखे अची वञे, असांजी ज़िंदगी जेका प्रेम मां, न्यूरत मां ज़िंदगी थी पवे, ऐं असांजो मानिक जनम जेकर सफल थी। अॼु खां वठी जेकर असीं इहो अंजाम करियूं त रोज़ कंहिं न कंहिं दुखीअ दिलि खे प्रेम में, न्यूरत में वञी आथत ॾींदासीं। कंहिं न कंहिं घुर्जाऊअ जी वञी शेवा कंदासीं, पर ईअं न जीअं केतिरा असां मां शेवा कनि था, ॼण त असीं महिरबानी उन्हनि ते करियूं था। न, मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हू असां ते महिरबानी कनि था जो असांखे वझ ॾियनि था त असीं कृष्ण जे नज़दीक अची सघूं। कहिड़ो न सवलो रस्तो आहे। मां रोटी खणी वञी कंहिंखे खारायां ऐं उन में मां कृष्ण जो रूप ॾिसां, कहिड़ो न सवलो रस्तो आहे कृष्ण जे नज़दीक वञण जो। योग्युनि
तपस्विन अलाए केॾा हज़ार वरे तपस्या कई त असीं पंहिंजे प्रीतम पंहिंजे प्रभुअ खे पायूं, पर ही कहिड़ो न सवलो रस्तो आहे। पर रुगो प्यार हुजे दिलि जे अंदरि ऐं न्योरत हुजे, पर्दा परे थियनि जे थी तूं निमाण। ओम ब्रह्म कृपा ही केवलम, कृष्ण कृपा ही केवलम, दादल कृपा ही केवलम। ओम शांति शांति शांति। प्रभु तेरी ही कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम प्रभु जी, मेरा नाम हो रहा है। प्रभु तेरी ही कृपा से सब काम हो रहा है, तकलीफ और तंगी में नूर एक तो ही मददगार
between